अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उम्मीद थो कयां ख़ुशि ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिकु दफ़ो ॿीहर उस्ताद जलाल चांदनी जी हिकिड़ी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 512 अवामी जेका कसीदे जी वॉल्यूम आहे दोस्तों, जेका उस्ताद जलाल चांडे अहल बैत जी हुब में ॻाया आहिनि पंजतन पाक जी। हिन महफ़िल खे तव्हां ताईं पुॼाइण में असां ताउन कयो आहे शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट खां, जेको उस्ताद जलाल चांडनी जो सचो आशिक़ ऐं परवानो आहे दोस्तों। अस्सलाम वालेकुम कामरान सिंधी साहब दा छा हाल आहे? ख़ुशि रहो, ॿियो ख़ैरु, अलाह तव्हां ख़ुशि रखे, सदा सलामत रखे। अदा जी हाणे मुहर्रम शरीफ़ शुरू थियो आहे ऐं दोस्त पहिरीं मुहर्रम खां मूंसां फ़ोन ते राब्ते में हुया त अदा साईं जेको आहे असांखे उस्ताद जलाल चांडे जी प्राइवेट कसीदनि जी केसट जेका अवामी प्रोडक्शन तरफ़ां रिलीज़ थियल आहे, असांखे कसीदा इहे असांखे जेके गीत ॿुधायो ऐं इहा केसट अदे कामरान सिंधी साहब ॾे मोकिलियो त जीअं पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक ते लॻाए त जीअं असां गीत ॿुधूं। अदा हीअ केसट मां अव्हां ॾे मोकिलियां थो ऐं हीअ जेको आहे केसट तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते ऐं फेसबुक ते लॻायो जीअं दोस्त ॿुधनि ऐं जीअं दोस्तनि जी ख़्वाहिश आहे ऐं उन्हनि जी पूरी थिए। महिरबानी अदा। तव्हांजो ख़ादिम शाइर शमन अली मलिक होसपुर कंदकोट। दोस्तों हींअर हिन महफ़िल जो पहिरियों कलाम ॿुधंदासीं, जंहिंजा ॿोल आहिनि क़ब्र में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी, क़ब्र में कुर्सी हूंदी मौला अली जी। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे आशिक़ फ़क़ीर, पाह जी शाइरी आहे दोस्तों। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। दुनिया कारण दीन ॾेई हुत ठही वेठम ठग, विसारे वसियत रसूल जी हू वधी वेठम पजू। उन्हनि चोरनि वटि सॼो अॼु लधा सूतलती भॼे। ए ज़ाहिदा तेरी नमाज को मेरा सलाम है, ए ज़ाहिदा ए ज़ाहिदा तेरी नमाज को मेरा सलाम है। बिन हुब्बे अहल बैत की तेरी इबादत हराम है। रोज़ा नमाज बंदगी ये तो फर्ज ऐन है। जन्नत उसी को मिलेगी जरा तालिब हुसैन दरवेश चए थो जो मुर्शिद रहबरा उन ॻाल्हि ते पुछाणो बि न थींदो। मोमिनी जो मुर्शिद अॻे ते कुर्सी विझी वेंदो। छा थो चए? क़ब्र में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी, क़ब्र में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी। उते कोई ताकत न है, उते कोई ताकत न है मुनकर नकीर जी। क़ब्र में कुर्सी हूंदी मौला अमीर जी, क़ब्र में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी। उते कोई ताकत न है, उते कोई ताकत न है मुनकर नकीर जी। क़ब्र में कुर्सी हूंदी मौला अमीर जी, क़ब्र में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर। पेशकेश कामरान जानी सिंधी। ओ मुश्किल जब अली के पुकारो, ओ मुश्किल जब अली के पुकारो। गुजरी जो बेरो मुझे मोला वतारो, गुजरी
कुर्सी हूंदी मौला अमीर जी कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी उसे कोई ताकत न है मुनकर नकीर जी कबर में कुर्सी हूंदी मौला अमीर जी कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी पेशकश कामरान जानी सिंधी शाही छॾे कबूली गुलामी शाही छॾे कबूली गुलामी आशिक तेजा थींदा तेरी सलामी शाही छॾे इश्क तेजा थींदा तेरी सलामी मौला तुझे भारत है हरदम फकीर जी कबर में कुर्सी हूंदी मुर्शिद अमीर जी कबर में कुर्सी हूंदी